जय झूलेलाल। श्री झूलेलाल चालीहे महोत्सव जी तव्हां सभिनी खे सॼे सिंधी समाज खे लख लख वाधायूं। चालीहे पर्व जे दौरान रंग बिरंगी विद्युत साज सज्जा सां जगमगाए थो मंदिर। चंद्र दर्शन ते मात्र बहिराणे साहिब सजाए करे पूजा खां पोइ कयो वियो विसर्जन। समाज ॼणनि द्वारा कोरोना वायरस जे ख़ात्मे लाइ भॻवान श्री झूलेलाल सां कई वञे थी प्रार्थना। त साॻी ख़बर खंडवा मां आहे त चालीहे पर्व खे वठी करे सिंधी कॉलोनी स्थित प्राचीन श्री झूलेलाल मंदिर रंग बिरंगी विद्युत साज सज्जा सां जगमगाए उथियो आहे ऐं चंड दर्शन ते कोरोना वायरस जे ख़ात्मे जी भॻवान श्री झूलेलाल खां प्रार्थना कई वई, कामना कई वई। साॻी जानकारी ॾींदे हुए श्री झूलेलाल नवयुवक मंडल अध्यक्ष मोहन दीवान ऐं प्रवक्ता निर्मल मंगवानीअ ॿुधायनि त चालीहे पर्व जे दौरान प्रतिवर्ष माना हर साल थियण वारे सभिनीनि आयोजननि खे हिन बार कोरोना महामारी जे हलंदे स्थगित कयो वियो आहे। सिंधी समाज द्वारा कोरोना वायरस जे ख़ात्मे जी कामना सां गॾु 40 ॾींहंनि ताईं भॻवान श्री झूलेलाल जन जा कठिन उपवास कया वञनि था। साॻियो सिलसिलो 16 जुलाई खां प्रारंभ थी करे 24 अगस्त देर राति ताईं जारी रहंदो। श्री झूलेलाल नवयुवक मंडल, श्री झूलेलाल समर्थ पैनल सहित अनेक कई सामाजिक संगठननि ऐं समाज ॼणनि पंहिंजे घरनि में रही करे शुद्धता सां गॾु उपवास रखिया आहिनि ऐं वञी करे पूजा अर्चना कई आहे ऐं चंड दर्शननि ते घरनि जी छतियुनि ते ॾिया प्रज्वलित करे दीपोत्सव मनायो वियो। श्री झूलेलाल मंदिर जी रंग बिरंगी विद्युत साज सज्जा श्रद्धालुनि जो मन मोहे अथी। बालक धाम प्रमुख स्वामी माधवदास जन चयो त श्री पिपलेश्वर झूलेलाल भजन मंडली सदस्यनि द्वारा कोरोना महामारी खे ॾिसंदे हुए शासन जे नियमनि जो पालन कंदे हुए चंड दर्शन जे अवसर ते प्रति माह हर महीने सिंधी कॉलोनी ऐं टैगोर कॉलोनीअ में निकारे वञण वारो समारोहनि खे बि स्थगित करे मात्र बहिराणे साहिब सजाए करे पूजा दर्शननि खां पोइ नगर स्थित पवित्र अटल सरोवर में विसर्जन कयो वियो। हिन अवसर ते ब्रिजलाल मंगवानी, जयरामदास खेमानी, मनोहर आसवानी, अशोक मंगवानी, पंकज बजाज, निर्मल मंगवानी, ईश्वर ऐं हितेश जेठवानी, किशोर मंगवानी, जेठानंद हरचंदानी, प्रताप राय विश्वानी, कुंदन पंजवानी, प्रकाश अवतानी उपस्थित हुया। खंडवा जी हिन ख़बर खे लाइक कयो, शेयर कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।